अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। किथां खां? कंदकोट जा दोस्त अॼु असां आया आहिनि। वॾी हिननि जी महिरबानी। अहिड़े ॾुकरे दौर में हिननि मुंहिंजी माली मदद कई आहे, थोरी घणी इहा हिननि जी महिरबानी। अलाह हिन गंज ॾींदो। हे असां वटि अब अस्सलाम वालेकुम। अब चरियो नंबर तूं काऊं आई? हिकिड़ो चरियो आई। साईं अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजो नालो अथई? लियाकत पाण अथई? मीराली। तव्हां माना मूंखे ॾिसंदा आहियो? अच्छा, तव्हांखे मुंहिंजी कहिड़ी सुठी ॻाल्हि लॻे? हुते साम्हूं थी पए। साईं पहिरियां ॻाल्हि तुंहिंजी इहो त मां जंहिं मूंखे घर कमेटी ॾिनो मां जो घर ईंदो। इहा वीडियो मुंहिंजी वॾी वायरल थी। अच्छा, इहा ॻाल्हि तव्हां वटि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अव्हांजो नालो? मुख्तियार अली साईं। हा साईं, किथां? कंदकोट खां? जी बिल्कुलु। तव्हांखे मां कहिड़ी ॻाल्हि करे पसंदि आहे? तव्हां साईं असां ॾाढा तव्हांजा घणा गुरू जा विडिया ॾिठा न, तव्हांजी इहा ई ॻाल्हि असांखे पसंदि थियो ॾाढी, जेको असां तव्हांजे घर ईंदासीं। हा जी माना आदा मीराणी जे तवसुल सां मां हिकु दफ़ो मीराली जे तवसुल सां इहो ज़रूरु डायलॉग दॿा, जेको मूंखे ग़लति कमेंट कंदो मां हुनजे घर ईंदुसि। इहा वीडियो मुंहिंजी वॾी वायरल थी। अलाह हिन नौजवान खे ख़ुशि करे, रब आबाद करे। साईं तव्हां असांजे पेज जे तवसुल सां दुनिया खे को मैसेज ॾियणु चाहियो ऐं पंहिंजनि दोस्तनि लाइ को मैसेज ॾियणु चाहियो त असांजो प्लेटफॉर्म तव्हां लाइ हाज़िर आहे। जी कहिड़ो मैसेज ॾींदव? असांखे तव्हांजे लाइ ॾिसी ॾाढी पसंदि कयो तव्हांखे। जी बिल्कुलु, वाकई तव्हांजो रिस्पेक्ट कयूं था असां। सही। ऐं सभिनि मुस्लमान भाउरनि खे इहो चइबो त 5 वक़्त नमाज़ पढ़ूं। जी बिल्कुलु। ऐं क़ुर पढ़ूं। कहिड़ा दोस्त असांजी वीडियो ॾिसंदा आहिनि? काफ़ी असांजा त काफ़ी फ्रेंड शेयर कंदा आहियूं, तव्हां वीडियो काफ़ी लाइक कंदा आहिनि, कमेंट ॾींदा आहियूं। बिल्कुलु सही। साईं तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो पूरी दुनिया खे? मैसेज छा आहे, बसि इज़त सां गुज़ारिजे। इज़त। ओ वाह गुज़ारिजे। वाह। ज़िंदगी छोड़ड़ी आहे। हिक ॿिए जी रिस्पेक्ट कजे, नमाज़ पढ़जे। सही। नमाज़ पढ़बी त पोइ दिलि सखी थींदी, सुकून मिलंदी। हा, कंहिं ॾींहं जी ज़िंदगी आहे, इंसान इबादत में गुज़ारे, सुठी ॻाल्हि आहे। वाह। इन खे चइबो अथई समंदर खे पूज़े में बंदि करणु। ते जीअं चयो 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, मोहबत में माण्हू गुज़ारे त ॾाढी सुठी गुज़रंदी। सामान 100 बरस का पल की ख़बर न आहे, कंहिंखे का ख़बर न आहे केरु केॾी महिल रुसी वञे, का ख़बर न आहे। मुस्लमान हिक ॿिए सां रुसो न, रुसणु तव्हांजो मौत वारो ई काफ़ी आहे। तव्हां मरी वेंदो हिन जहान खां, रुसी वेंदो। जी साईं, ॿियो को मैसेज ॾियणु चाहियो या हिते ई क्लिक कयूंसि? हा माशाल्लाह। नवाज़ सेवाणी जा जेके फॉलोअर जिथे बि रहो था उते ख़ुशि हुजो, इहो बि तव्हां चओ। नवाज़ सेवाणी जा फॉलोअर असांजा सेवाणी जा फॉलोअर जिते बि आयो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं ज़्यादा से ज़्यादा फॉलो कजो ऐं लाइक कजो। सही। साईं अवां बि साईं नवाज़ सेवाणी जा जिते बि फॉलोअर आयो, तव्हां जिते बि आयो, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन। अल्लाह अव्हां खे ख़ुशि रखे।